ज़बरदस्त माशाल्लाह। ये इन जा वार ईअं ठहियल आहिनि या असांजे ॻोठनि में त ईअं वॾेरा तज़लील जो निशानो बणाईंदा आहिनि। हेयर स्टाइल ॻोठनि में असांजे थींदो आहे न, जेको चोरी में पकड़जंदो आहे, ईअं वार कूड़े करे पोइ घुमाईंदा आहिनि। पर हाणे फैशन आहे इहो, का ॻाल्हि ई न आहे। ॻाल्हि इहा आहे त हू सम्झनि नथा, सम्झनि वारो तुंहिंजो ख़ैरु न हो। मूंखे इहा ई पक हुई, तॾहिं मां सिंधीअ में ई ॻाल्हायां। असां रुॻो हिकिड़े पंच जा शिकार हुयासीं। इरशाद जागरानी तव्हां में असांजे विच में मौजूदु आहे। इरशाद जागरानी खे असां तक़रीबन 90s जे दौर खां सुञाणूं, जॾहिं ऑडियो कैसेट्स जो दौर हुयो। उन में हिन जी शाइरी ईंदी, हिन जो नालो सिर्फ़ु लिखियलु हूंदो हुयो, पर ख़बर न हुई त इरशाद जागरानी केरु आहे। सिलेक्शन में बि तक़रीबन हिन जो नालो हूंदो हुयो। उन खां पोइ असां हिननि खे ॾिठोसीं त हिननि न्यूज़ खां पंहिंजी शुरूआति कई। न्यूज़ एंकर जे हवाले सां तमामु ज़बरदस्त न्यूज़ पढ़ी हिननि, ऐं ॾाढे सुठे नमूने सां न्यूज़ पढ़े। हुननि खे तक़रीबन नाइट शिफ्ट ॾींदा हुआ, छो जो हुननि खे ख़बर हुई त राति जो न्यूज़ में कोई ॾिसंदो न आहे, तूं ई पढ़। सो उन खां पोइ ॾाढी सुठी कंपेयरिंग मॉर्निंग शो जो होस्ट ऐं शाइरी सां जॾहिं हिननि पंहिंजी शुरूआति कई त नौजवान दिलनि जो तर्जुमान थी वियो, आशिक़नि जो आवाज़ थी वियो। मूंखे जेका हाणे तमामु घणी शाइरी वणंदी आहे उहा ताज़ी हिननि कई हुई, जॾहिं हाणे इशू थियो हिकिड़ो, जंहिंमें हिननि चयो त जेको सिंध चवे थो ॿ आहिनि, तंहिंजा पीउ घणा आहिनि, जांच त कयूं। मतिलबु हर क़िस्म जी शाइरी न। कराचीअ जो असुल वारस कराचीअ में मारियो वियो, जॾहिं बि इहो इशू थियो हुयो हिकिड़ो तव्हां ॾिठो। उन खां पोइ जॾहिं हर क़िस्म जी शाइरी माना, अच्छा शाइरी में हिकिड़ो मैसेज बि हुयो त जेकॾहिं पैसो अथई जानी त पोइ सभु कुझु कोई मट न आहे तुंहिंजो को सानी, रुॻो पैसो हुजे जानी। हा असां ॾाई न पैसो, असांजी बोसकी ते न वञो, गंजी फाटल ई पातल आहे असांखे। रुॻो पैसो हुजे जानी, पोइ तुंहिंजो मट न को सानी। त इरशाद जागरानी साहिबु, तव्हां पहिरियां पंहिंजो कुझु ख़्यालनि जो इज़हार कयो, उन खां पोइ तव्हांजा कलाम बि ज़ाहिर ॿुधंदासीं। वॾी महिरबानी अदा सोरा।